शांति हाणे असां बाबा खे यादि था करूं। महात्मा ब्रिगेडी जे विच में वेठे हैं, निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। म्यूट बटन दबा दो। ओम शांति। अॼु मूंखे मिठो शिव बाबा ब्रह्मा जी संग द्वारा सुनता मीठे मीठे ॻाल्हि बाबा चवंता सर्व चिंताउनि सां मुक्त ठो। बाबा चवंता नोट करो सुबुह खां राति ताईं तव्हांखे घणी चिंताऊं अथव। माण्हुनि खे अगरि माण्हू लिखे कि मूंखे घणे प्रकार जी चिंताऊं आहिनि त बाबा चवंदो इहो सोचो कि असां वटि कहिड़ी कहिड़ी चिंताऊं असांजे जीवन में आहिनि। पोइ तव्हां जॾहिं लिखंदव तव्हां नोट कंदव न त तव्हांखे ख़ुदि खे लॻंदो आश्चर्य कि अरे त हेॾी नंढी सी ॻाल्हि आहे, हिन में चिंता करण जी छा ॻाल्हि। माण्हू नोट न कंदो न, ध्यानु न ॾींदो, छा थींदो आहे जीअं ॾिसो कोई बि चीज ठहींदी आहे न, कोई बि चीज ठहे त हुनजी खुशबू चारों ओर फैलती है न। तो बाबा चवंदा ॾिसो हुनजी खुशबू चारों ओर फैलती है न। उहे ई अॼु दुनिया में आहे न, माण्हू जो सोचनि था न, माण्हू जो सोचनि था हुनजी बदबू तो वो सोच भी चारों तरफ फैलती। जेको माण्हू सोचे तो न, सम्झो तव्हांजे घर में कोई माण्हू कुछ सोचदो हूंदो न त तव्हांखे भी वो ख़यालात ईंदा, तव्हां भी वो सोचण लॻंदा। अगरि तव्हां रोज खुद खे चेक करो भई मां अॼु छा छा सोचां थी, मूंखे कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि जी चिंताऊं आहिनि, त तव्हांखे लॻंदो कि मां इहे छो पई सोचां, इहे त कोई कम जी ॻाल्हि ई न आहे, ये तो कोई कम जी ॻाल्हि ही न, मां छो पई सोचां। पोइ तव्हांखे पतो बि लॻी वेंदो कि ये मां न पई सोचां, ये घर में इहो माण्हू सोचे पियो। जंहिंजी जेकी संकल्प मूंखे बि आया मां बि सोचण लॻी भई माण्हू घर में कुझु ठाहींदो आहे, ॾिसो लसन प्याज वारी कोई चीज ठाहियो या कोई सुठी चीज ठाहे तो लसन प्याज जी ज्यादा फैलदी आहे, हुनजी स्मेल, जेको माण्हू लसन प्याज खाईंदो न हुनजे मुंहं मां बि स्मेल ईंदी ऐं उहा स्मेल ॾाढी समय ताईं रहंदी आहे। ऐं लसन प्याज माण्हू खाईंदा आहिनि त ॾाढी तिखी हूंदी आहे। जॾहिं नक खे अख खे तिखी थी लॻे त शरीर जे अंदरि वेंदी त केॾो तिखोपन कंदी आहे न। तॾहिं त माण्हू क्रोध ॾाढा कंदा आहिनि कि लसन प्याज कॾहिं खां शुरू थियो प्याज। यशो जी सिख माण्हुनि खे इहो लड़ाई करणी हुई न अंग्रेजनि सां, त भई लड़ाई कंदा आहिनि त माण्हू ड्रिंक कंदा आहिनि, दारू पींदा आहिनि त ॾाढो जोश में अची वेंदा आहिनि, दारू न पींदा इन करे उन्हनि प्याज खाधो। प्याज सां तेज वधंदो आहे शरीर, फ़ाइदो बि आहे त नुक़सान बि आहे, हिन सां माण्हू खे क्रोध ॾाढो ईंदो। लसन प्याज खाइण वारे खे न भले ईअं न, लेकिन लसन प्याज तव्हां ॾिसजो तो देवी देवताउनि खे लसन प्याज जो भोग न लॻाईंदा आहिनि, उहे थधा हूंदा आहिनि। कॾहिं बि न ॾिठो हूंदो भई जीअं हर धर्म में लड़ाइयूं थी वयूं न, जीअं इस्लामी मुस्लिम लड़ाई कंदा आहिनि हिकु, भले पंहिंजे धर्मनि जे लाइ करनि, लेकिन लड़ाई त लड़ाई थी। चाहे इहे सिख धर्म वारनि कई आहे त अहिड़ो क्रूरता, अहिड़ो गुस्सो ऐं अहिड़ो पंहिंजे धर्म जे लाइ अहिड़ो क्रोधित रूप कॾहिं देवी देवताउनि जो न ॾिठो। ही त माण्हुनि ठाता आहिनि भई कृष्ण कंस खे मारे या राम रावण खे मारी, लेकिन कृष्ण और राम जी दुनिया में अहिड़ा माण्हू हूंदा ई न। काली जो एॾो भयानक रूप ॾेखारियो अथनि, असुरनि खे मारे, लेकिन अहिड़ियूं देवियूं हूंदियूं न आहिनि। तव्हां सोचो अहिड़ी देवियूं हूंदियूं छा। बाक़ी सिख ऐं मुस्लिम त असां ॾिठा आहिनि त हिन दुनिया में माण्हू ॾिठा आहिनि, चित्र बि आहिनि,
बाक़ी ॾिसो ये सभु ये जेका बि माण्हू ये ठाता अथनि, ये देवी देवता आहिनि, जो राधे कृष्ण जो मूर्ति केॾी सुठी आहे, उनखे हिंसक रूप न ॾेखारींदी। लेकिन ये लक्षण ॾिसो त उन्हनि जे धर्म में ये सभु खाईंदा बि न आहिनि, और न ई उन्हनि जे धर्म में ये सभु हिंसक थींदी आहे। तो देवी देवताउनि जी महिमा छा ॻाईंदा आहिनि, सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, डबल आहिनि। न वो काकटारी वारी हिंसा लाईंदा आहिनि, न बाहुबल वारी हिंसा। सिख धर्म मुस्लिम धर्म वारा भले पंहिंजे धर्म जे लाइ लड़ंदा आहिनि, लेकिन हिंसा त हिंसा ही है ना। और ये लक्षण प्यार सां बि क्रोध वधंदो आहे, भले उन्हनि सुठे कम जे लाइ लक्षण प्यार खाधो प्यार इहो हिंसा करे सघनि, पंहिंजे माण्हुनि खे बचाए सघनि, लेकिन पोइ हाणे छो था खाइनि माण्हू जेके क्रोध शरीर। अगरि तव्हां सिख धर्म जी पूरी वो ॾिसो पढ़ो भई, शुरू में उन्हनि प्याज हिन करे ई खाधो छा ताकि क्रोध वधे ऐं असां लड़ाई करे सघूं, छोकी वो त भॻवान खे मञण वारा, क्रोध न करण वारा, लेकिन पंहिंजे धर्म खे बचाइण लाइ उन्हनि खे लड़ाई करणी हुई। त ॾिसो हिकु घर में तव्हांजे पड़ोस में अगरि लक्षण प्यार से कुछ खाए तो उनजी बदबू तव्हांजे घर बि ईंदी। ईअं बाबा चवनि था कि जो संकल्प हूंदा आहिनि न, सोच, उहा बि सॼी दुनिया में फैलदी रहंदी आहे। अॼु ॾिसो अगरि भारत देश में कुझु बुरो कम थींदो आहे त चारों तरफ हुन ओड़ा ई वाइब्रेशन, दुख जा वाइब्रेशन हूंदा आहिनि। जे ॾिसो दिवाली ईंदी त जेको माण्हू दिवाली ॾींहुं कुझु न बि करे त बि हुनखे उन ॾींहुं थोरो ख़ुशी जो एहसास थींदो आहे, छो जे सभिनि जो संकल्पनि जी सोच जी ख़ुशी वारी जेकी सोच हूंदी आहे न, हुन जा वाइब्रेशन चारों ओर फैलंदा वेंदा आहिनि। त न ख़ुशि वारो बि माण्हू ख़ुशि थी वञे, जेको सफ़ाई न कंदो हुजे उहो बि दिवाली जी ॾींहुं कुझु सफ़ाई कंदो आहे, भले पूरी न करे, छो जो वाइब्रेशन फैलंदा आहिनि, सोच जी किरनियूं फैलंदियूं। उहो ई अगरि तव्हां रोज़ नोट करो कि मां सॼो ॾींहुं छा सोचां थी, मूंखे कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि जी चिंता आहे, त तव्हांखे सम्झ में ईंदो कि मां केॾो फालतू सोचदी आहियां, ये मां छो थी सोचां। जॾहिं बि तव्हांखे लॻे न अलाए छो मूंखे ईअं सोच आई, मुंहिंजे त कम जी न आहे, अहिड़ी कोई नुक़सान कयो आहे न, त तुरंत सम्झी वञिजो उनखे स्टॉप करे छॾिजो, ख़तम करे छॾिजो, सोचजो न हुन ॻाल्हि खे, छो जो उहो ॿिए कंहिंजी सोच असां वटि आई आहे। तॾहिं त बाबा चईंदा आहिनि ख़ुदि खे न बंदी रखो, हर घंटे में खुद के चेक करो, सुबह सुबह जो ही विचार बि अॼु हिन घंटे में मां हिन ॻाल्हि जे लाइ वीचार कंदमि। माण्हू जेको तव्हां बि पढ़ंदा आहियो न, जीअं बाबा जी मुरली पढ़ंदा आहियूं, बाबा जो ज्ञान ॿुधंदा आहियूं, त बाबा जेकी बि ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधाईंदो भई हर घंटे में असांखे हिकु हिकु ॻाल्हि जे बारे में वीचार करणो आहे। त उहो ई बाबा चवनि था कि तव्हां बि सुबह सुबह जो ही नोट करो, अगरि मनी पढ़ो था, कीर्तन ॿुधो था, कहिड़ो सत्संग ॿुधो था, गीता ऐं शास्त्र जो बि पढ़ो था न, हुनमें कम से कम 5-6 पॉइंट नोट करो ऐं हुन ॻाल्हि जे लाइ सॼो ॾींहुं वीचार मन खे बिज़ी रखंदा न, त तव्हां फालतू जेकी दुनिया में वीचार फैलंदा आहिनि हिन सां मुक्त थी वेंदा। अॼु ॾिसो माण्हुनि खे न ॿारनि जी ॾाढी चिंता आहे, लेकिन फालतू चिंता आहे। माण्हू माउ पीउ चईंदो मूंखे पंहिंजे ॿार जी ॾाढी चिंता आहे। छा चिंता आहे? भई ॿार सुठो भलो थिए थो, स्कूल में वञे थो, पढ़ाई पढ़े थो, कमु थो करे, नॉर्मल ॿार सुठी रीति खाए पी कमु थो करे, पर माउ पीउ चईंदो न इहो हीअं करे, कम जो न आहे, फालतू फालतू। तव्हां अगरि पंहिंजे ॿारनि खे ॾिसंदव, ख़ुदि जे जीवन खे ॾिसंदव त द बेस्ट आहे, जो तव्हांखे खपे उहो ई तव्हांखे मिलियो आहे। लेकिन माण्हू फालतू सोचे करे न, पोइ तव्हां फालतू सोचंदा आहियो कि असांजे ॿार ईअं करे, ईअं नथो करे, ईअं छो थो करे, पोइ तव्हां सोचंदा रहंदव, पोइ हुनजो गुस्सो तव्हां हुन मां कढंदव।
त जेको ॿार हेॾो सुठो भलो हले पोइ उनखे बि बिगाड़े छॾंदा आहियो। अॼु सुठा ॿार नंढा ॿार सभिनि खे सुठा लॻंदा आहिनि, पर धीरे धीरे जीअं माउ पीउ टिक टिक करणु शुरू कंदा आहिनि, हीअं कर, हीअं नथो करे, हीअं कर, चाहींदा आहिनि की अॼु जी ॿार सिखी वञे। पोइ ॿार परेशान थी वेंदो, भई वॾा माण्हू त पंहिंजी जान छुड़ा हेॾे होॾे त हली वेंदा, लेकिन नंढा ॿार काॾे वञनि, पोइ उल्टा जवाब ॾियण सिखी वेंदा आहिनि। छा करनि भई, तो तव्हांखे रोज़ रोज़ कुझु न कुझु चईंदी रहे, तव्हां त कमरे में हली वञो, फोन ते कंहिंखे हिक ॿिए खे ॿुधायो, उहो ॿार कंहिंखे ॿुधाए, पोइ तव्हां काॾे वञण बि न ॾियो, कंहिंसां ॻाल्हाइण बि न ॾियो, पोइ ॿार जो जीवन त ख़राब, पोइ उहो पंहिंजे खे बचाइण लाइ पोइ चिल्लाइण लॻंदो आहे, चिड़चिड़ कंदो आहे, पोइ उल्टा जवाब ॾींदो आहे, पोइ मार खाईंदो आहे। त इहो असांखे सम्झणो खपे, सम्झणो खपे जीवन में कि असांजो ॿार हमेशा शुक्रिया मानो। तव्हांजे ॿार में या तव्हांजे घर में जो बि आहे, अगरि ससु नुंहुं सॼो ॾींहुं टिक 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 कंदी रहंदी, ईअं नथी करे, ईअं नथी करे, भई तव्हां उहो त नथा ॾिसो कि तव्हांजी नुंहुं छा सुठो कमु थी करे। तव्हांजी नुंहुं कम से कम तव्हांखे हथ में रोटी त ॾे थी, न बि थी ॾे त कोई त सुठो कमु कंदी हूंदी, छोजी हर हिक में कोई न कोई सुठी ॻाल्हि त आहे थी। अॼु तव्हां ॿार खे चईंदव हीअं कर, हीअं कर, हीअं कर, हा हिकु बार सम्झायो, ॿ बार सम्झायो, पर नथो मञे त तव्हां ई करे छॾो, कुझु ग़लति थोरी थी वेंदो। पोइ धीरे धीरे हुन ॿार खे बि अहसासु थींदो। अॼुकल्ह जे ज़माने में अगरि माउ पीउ चाहे, संबंधी चाहे, असां ॿारनि खे डांटे करे मारे करे सिखायूं त बिल्कुलु ग़लति आहे। स्वयं परमात्मा असांखे चईंदो बिल्कुलु ग़लति आहे। अॼुकल्ह जे ॿारनि जे अॻियां झुकणो पवंदो ई आहे, जी ज़मानो अहिड़ो आहे न। ऐं किथे किथे ॿारनि जी सम्झ बि सुठी हूंदी आहे, हुननि जी न ॿुधो त कम बि न हलंदो, छो कि अॼुकल्ह जे ॿारनि जे अॻियां त जेतिरो झुकण मतिलबु इहो न कि उहो ग़लति कमु करणो था हुननि जो साथ ॾियो, मतिलबु उन्हनि खे तव्हां ॾिसो भई सही कमु करे थो, असांखे चओ भई ठीकु आहे तूं ईअं कर, लेकिन इहो न कर प्लीज। हुननि सां प्लीज प्लीज करे ॻाल्हायो, प्यार सां ॻाल्हायो, हिन में झुकण न थियो। हुनखे चओ भई तूं ईअं कर, ईअं कर, जेको बि आहे पंहिंजो सामान, पंहिंजी पढ़ाई, तो ठीकु आहे तूं ज्यादा न एतिरो त पढ़ ली, तूं पास थी वञे, ताकि वो तूं टीवी ॾिस, लेकिन टीवी में बि ये ॾिस, ये न ॾिस, प्लीज प्लीज करे ॻाल्हायो, प्यार सां ॻाल्हायो। ऐं जेतिरो थी सघे न घर जो वायुमंडल सुठो रखो। घर में तव्हां हिक ॿिए सां तू मैं कंदव त ॿार बि ओड़े वायुमंडल में उहो ई सभु सिखंदो न। पोइ तव्हां चओ न असांजो ॿार तू मैं न करे, लड़ाई झगड़ो न करे, त तव्हां बि न करो न। जेतिरो थी सघे न तव्हांखे पंहिंजो सीरियल ॾिसणा न, फैमिली वैमिली जा जॾहिं ॿार घर में न हुजनि तॾहिं ॾिसो, उन्हनि खे न ॾेखारियो, उन्हनि खे अहिड़ी चीज ॾेखारियो जो उन्हनि जे कम जी हुजे, जिसां उहो कुझु सिखनि। छोकी टीवी में अहिड़ा कपिड़ा, अहिड़ी ॻाल्हियूं ॾिसंदा त ॿारनि जे दिमाग़ में वेही वेंदो आहे मां बि अहिड़ा कपिड़ा पायां, मां बि अहिड़ी हेयर स्टाइल करां, उहो बि फैमिली वारी ॻाल्हियुनि में फसी वेंदा। तव्हांखे परिवार में कोई डिस्कशन करणो आहे, ॿार न हुजनि तॾहिं करो, ॿारनि जे साम्हूं सुठी रीति हलो, वैसे बि सॼो ॾींहुं सुठी रीति हलो, चलो ठीकु आहे तव्हांजी नथी रहे, छोकी अॼुकल्ह जे ॿार ॾाढा समझदार हूंदा आहिनि, उहा तव्हां खां बि ज्यादा समझदार हूंदा आहिनि। अॼुकल्ह जी जनरेशन आहे, परमात्मा चईंदा उन्हनि जी बि ॿुधणी पवंदी आहे, उन्हनि जी न ॿुधंदव त अॼु जे ज़माने में तव्हां अॻियां न वधी सघंदा, छोकी तव्हां सभिनि जी पुराणे ज़माने जी बुद्धि, हुननि जी नए ज़माने जी फास्ट बुद्धि आहे। तव्हां अगरि अहंकार वश चओ ईअं थोरी थींदो आहे, इहे त अॼु जी आई आहे, ग़लति आहे। अॼु जी नुंहुं आई आहे, हुनजी बि ॿुधणी ई पवंदी तव्हांखे। पहिरें ज़माने वांगुरु अगरि तव्हां नुंहंरनि खे संभालंदव त उहे घर में वधंदो न,
अॻियां न वधंदो। पोइ तव्हां उहे ई पुराणे ज़माने जा हिसाब सां ई हली वेंदो। त अॼुकल्ह छोजे ही नए जनरेशन आहे, पहिरियों त एॾो हुयो न, अॼुकल्ह त केॾो ज़मानो अॻियां थो वधे। त बाबा चवनि था उन अनुसार इहे ज़िक्र न थियो, ये थियो सभु मिली जुली करे हलंदा। ॾिसो जेतिरो तव्हां हुननि सां प्यार सां हलंदा न, प्लीज प्लीज करे हलंदा, तव्हांजी ग़लती थी ॿार सॉरी ओतिरो उहो तव्हां सां बि उन रीति हलंदो। न त उहो बि चईंदो अरे मुंहिंजा मम्मी पापा असांजे घर में त सॼी ॾींहुं लड़ाई ई थींदी हुई, असांजे घर में त सॼो ॾींहुं ईअं ई थींदो रहंदो। पोइ ॿार अॼुकल्ह एक्सपर्ट थी विया आहिनि, कुझु ग़लति संगत में बि पइजी था वञनि, भई घर में प्यार न मिलंदो, ख़ुशी न मिलंदी। असां जेके प्यार जी ज़रूरत हूंदी आहे न, उन ॿार खे प्यार खपे। तव्हां हुनखे घर में प्यार न ॾींदव, मार डांट ॾींदव, त कल्ह त अहिड़ी संगत में हली वेंदो जिते हुनखे प्यार मिले, भले वो ग़लति कमु करनि, पोइ छा कंदो? सोचे सम्झी करे हर हिकु कमु करणो आहे। ऐं दुनिया में न ॾाढे प्रकार जा उल्टी सुल्टी ॻाल्हियूं हवा में फैलियल आहिनि, इन करे पंहिंजी सोच ते ध्यानु ॾियो, भई मां सोचां छा थी। कई माण्हू सोचनि अलाए मुंहिंजो ॿार ईअं न थी वञे, ईअं न थी वञे, हू छा कंदो, कीअं कंदो, अञा नंढो फर्स्ट क्लास में पढ़े थो, ऐं माउ पीउ सोचे थो अरे मुंहिंजा ॿार कीअं कंदा, छा थींदो। अरे अॼु त ॾिसो, अॼु त हुननि सां खेॾो, खाओ, घुमो, जेतिरो पढ़े थो हुनमें ख़ुशि रहो। हा भले फ्यूचर जी प्लानिंग बि कर, पर पहिरीं क्लास जे ॿारनि जे लाइ छा फ्यूचर प्लानिंग कंदव तव्हां? हाणे त हुनखे खेॾण ॾियो, हुनखे सुठी सुठी ॻाल्हियूं सेखारियो, सुठी सुठी चीजूं जो उहो पढ़े थो हुनखे सिखायो, खेॾो, खेल खेल में पढ़ाई कराईंदा न ॿारनि खे एंटरटेनमेंट तरीक़े सां। अॼुकल्ह ॿारनि खे उहो सुठो लॻंदो, बाक़ी पढ़, यादि कर, पोइ ॿुधाए, ईअं ॿार अॼुकल्ह उहो जे माण्हू अॼुकल्ह हुननि खे चए सादी रोटी ॾियो न, हुननि खे वणंदी न आहे, मसालेदार मिक्स अलाए छा छा मिलाए करे चटपटो तीखो। फिर ॿारनि खे सादी रीति पढ़ायो, भई ये यादि कर, ॿुधाए, हाणे लिख, छा था करनि, बोर थी विया आहियूं असां पढ़ाई सां ॿार बोर थी विया आहिनि। त ॿार सोचे ॾिसो अॼुकल्ह खेल खेल में पढ़ाई, एंटरटेन, थोरो अलॻि रीति सां ॿारनि खे पढ़ायो। कुझु बि तव्हांखे ॿार पढ़ाइणो, अॼु छा पढ़ी आया आहिनि, तव्हां पढ़ी करे हुननि खे नए तरीक़े सां पढ़ायो, नए तरीक़े सां सेखारींदव त हुननि जे दिमाग़ में वेंदो। अॼुकल्ह जे ॿारनि खे प्रैक्टिकल खपे, वो ॾिसी करे सिखण, किताबनि जा कीड़ा न आहिनि। पहिरियों न किताब में माण्हू घुसे, अॼुकल्ह माण्हू ॿारनि खे प्रैक्टिकल सेखारींदा त वो झटि सम्झी वेंदा, उन्हनि खे मज़ो बि ईंदो। अॼुकल्ह जो ज़मानो कंप्यूटर, टीवी, यूट्यूब जो थी वियो आहे, उन्हनि खे त किताब पढ़ना, यूट्यूब में वीडियो ॾेखारियो, भई ईअं थींदो आहे, उन्हनि खे सम्झ में त अचे ॻाल्हि छा आहे, उन्हनि खे त ईअं लिख। त ॿारनि खे जेतिरो तव्हां उन्हनि सां फ्रेंडली हलंदव न, अॼु अगरि तव्हां चाहियो मां माउ पीउ, वॾी भेण, वॾी ॾाॾी थी करे न सां हलां, चईंदो तव्हां केरु आहियो, असां तव्हांखे ॼाणदा ई न। जेतिरो ॿारनि सां फ्रेंडली थी करे हलंदव न, ओतिरो सुठो। ऐं ॿार खे अगरि तव्हां ईअं कंदव, भई मां तुंहिंजी माउ आहियां, तोखे कयूं थी स्ट्रिक्ट थी करे, हा स्ट्रिक्ट बि थियणो आहे, बि हुननि खे इहो ध्यानु ॾियणो आहे की असां उहा ग़लति राह में न वञूं। हिकु स्ट्रिक्टनेस हूंदी आहे हिकदमि फेस में, हिकु थींदी आहे की असां हुनखे चऊं बि, लेकिन हिकदमि लाइट रीति सां, चल ठीकु आहे तोखे ईअं करणो थी तूं कर, लेकिन हीअं न कर, इहो न कर, हिनजी जॻह इहे कर। त हिन रीति जेतिरो जीअं दोस्त यारनि सां हूंदो आहे न, उहो पंहिंजे ॿारनि खे ॿार न सम्झी करे, हा इहे परमात्मा जो ॿार आहे, असां ॿई फ्रेंड आहियूं, हिन रीति हलंदव न त ॿार खे ॾाढो सुठी रीति पाले सघंदव।
और कॾहिं बि ॿार खे ईअं न चओ भई मुंहिंजी इच्छा आहे तूं डॉक्टर ठहो तूं इंजीनियर ठहो, न। जेकी तुंहिंजी इच्छा थी असां तूं उहो ॿुधाए, असां उहो करण लाइ तयार आहियूं, लेकिन उहो सुठी हुजणी। न जी इच्छा आहे न के बि पहिरियों खां हल तुंहिंजी इच्छा थी, लेकिन तूं करे सघे त ठीकु आहे, न करे सघे त इहे करे वठिजा, न में बि फोर्स न करो। अच्छा, मीठी मीठी सिक लगे ॿारनि जो चई माता पिता बाप दादा जो यादि प्यारो गुड मॉर्निंग रूहानी बाबू। अच्छा, सभी रूहानी ॿारनि खे नमस्ते, समझी भी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान सर्व जे प्रति शुभ कल्याण जी भावना रखी परिवर्तन करण वारा बेहद जा सेवाधारी था। बाबा चवनि था कि हाणे सभिनि जे लाइ सम्झी न शुभ भावना हुजणी खपे। कॾहिं बि भॻवान खे ईअं न चओ मुंहिंजी पुट ईअं थी वञे, मुंहिंजी धीअ ईअं थी वञे, मुंहिंजो पति ईअं थी वञे, मुंहिंजे घर में ईअं मुंहिंजो न करो। तव्हांजे पति में कोई कमी कमज़ोरी आहे त बाबा सभिनि आत्माउनि जी कमज़ोरी ख़तम थी। तव्हांजे ॿार में कोई कमी कमज़ोरी आहे त बाबा सभिनि आत्माउनि में इहा कमज़ोरी ख़तम थी वञे। सम्झो तव्हांजो ॿारु ज़िद्दी आहे त ईअं न चओ मुंहिंजे ॿार जी ज़िद ख़तम थी वेंदी, त भॻवान जो ॿारु आहे, तव्हांजो थोरी आहे। परमात्मा खे चओ बाबा सभिनि जंहिंमें बि ज़िद जो संस्कार आहे न, सभिनि जो ज़िद जो संस्कार ख़तम थी वञे, सभ में तव्हांजो ॿारु बि अची, जेकी आत्मा तव्हांजे घर आहे उहो बि अची। त इन करे सर्व जे प्रति अगरि तव्हां भावना रखंदव न त जल्दी ठीक थी वेंदी। छो जो जॾहिं मुंहिंजो चईंदा आहिनि न त मुंहिंजोपन हिकु दीवार खड़ी करे वठंदो, हुनमें मोह अची वेंदो, मोह विकार हूंदो आहे। ॾिसो डॉक्टर बि पंहिंजे ॿार जो ऑपरेशन न करे सघंदो, छो जो हुनखे लॻंदो सरी मुंहिंजो ॿारु आहे, ऐं उहो ई बीमारी उहो ई ऑपरेशन ॿिए जो कंदो, वो कहिड़ी भावना सां कंदो? ये परमात्मा जो ॿार आहे, भगवान जो ॿार आहे, असांखे सेवा करणी आहे, सेवा भाव सां कंदो आहे। सोचदो आहे भई डॉक्टर भी भगवान जे मथां त विश्वास रखंदो ई आहे। तो कॾहिं भी भूल न करो कि मुंहिंजो ॿारु मुंहिंजे पति, न, परमात्मा सभिनि जो इहो दुख दूर करे छॾे। तॾहिं तव्हांजे ॿार खे जल्दी दुआ लॻंदी, मतलब जेकी आत्मा तव्हांजे घर आहे उनखे शरीर तव्हां ॾिनो आहे इन करे तव्हांजो ॿारु आहे, लेकिन आत्मा त परमात्मा जी आहे। त बाबा कीअं चईंदसि त परमात्मा पंहिंजे ॿार खे जल्दी ठीकु कंदो, ऐं चईंदा कि मुंहिंजे ॿार खे जल्दी ठीकु करो त उनमें देरी लॻी वेंदी, छो जो उहा शक्ति त भॻवान ॾींदो आहे, लेकिन तव्हां वठी न सघंदा। स्लोगन आहे ज्ञान रूपी ॿारनि खे बुद्धि रूपी तरकश में भरे करे माया खे ललकार करण वारा महावीर योद्धा। तव्हांजी बुद्धि में न असांखे ज्ञान हुजणो खपे, छो कि तव्हांखे अलाए कहिड़ा कहिड़ा जेका रोज़ रोज़ संकल्प अचनि था तव्हां हुननि जे भाव में हलंदा था वञो, लेकिन अगरि बुद्धि में ज्ञान हूंदो न, सम्झ हूंदी त बुद्धि झटि निर्णय कंदी, न ईअं थोरी थींदो आहे, ये फालतू वीचार आहे। तॾहिं असां हिन व्यर्थ विकल्प फालतू वीचारनि सां मुक्त थी सघंदा आहियूं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो,